जिया से हयाती मां तो उनखे अहिड़ी तैबनाक सज़ा ॾींदुस जो मुंहिंजी उनखे ॾिनल सज़ा तारीख़ जो हिस्सो थी वेंदी। पीर सान साईं मूंखे इहो त ॿुधायो, मुंहिंजी न्याणी ससु हुई, मुंहिंजो बच्चो हाणे कीअं? सरदार साहब वो न पंहिंजो नालो ॿुधाए सघंदी, न ज़ात न खानदान। हुनजे चपनि ते जेकॾहिं को नालो हो न त उहो पीर करामत जो। ऐं इहो चवंदी हुई त मूंखे पीर करामत मारे छॾींदो मूंखे पीर करामत। ऐं उन मां सम्झी वियो हुअसि त इहा मासूम ससवी पीर करामत जी सतायल आहे। अच्छा, पीर साईं उन खां पोइ छा थियो उन खां पोइ? मूं हुनखे लावार सम्झी हुनजो इलाज करायो ऐं आस्ते आस्ते हुन न्याणीअ जी तबियत सुधरंदी। हाणे हू ठीकु आहे। मुंहिंजी सामती मूं वटि रहे थी बा इज़त। ऐं जॾहिं सरदार साईं मूंखे ख़बर पई त ससुई तव्हांजे राज जी आहे, तव्हांजी न्याणी आहे, मूंखे ख़ुशी थी त मां अवांजे कम अची रहियो आहियां। मुंहिंजी मासूम ससुई पंहिंजी असली हालत में अची वई। शुक्र थी मुंहिंजा मालिक, लख शुक्र तुंहिंजा। इन जो मतलब त पीर करामत मुंहिंजी ससुईअ खे, मुंहिंजे बच्चे खे नाक क़ैद में रखी उन ते ज़हनी टॉर्चर कंदो रहियो, उन ते तशद्दुद कंदो रहियो। हाणे इन्हीअ ससुईअ सां, मुंहिंजे बच्चे सां जबरदस्ती शादी करण जो ॾोह साबित थी चुको आहे। ये ढोंगी पीर करामत ते पीर सान साईं, ये ढोंगी पीर अवां ते कूड़ा केस दाख़िल कराईंदो रहियो, कूड़ा केस। हाणे तव्हां ॾिसजो तव्हां पीर सान साईं, ही सरदार शाह ज़मान इन्हीअ ढोंगी पीर करामत ते सच्चा केस दाख़िल कंदो, सच्चा केस। सरदार साहब पीर करामत जो ई उहो गुनाह आहे जेको हुनखे बख़्श नथो करे सघिजे। मां हुन ते ससुईअ जो केस ज़रूर दाख़िल कराईंदुसि। पीर सान साईं इहो तव्हां ॾाढो नेकीअ जो कमु कयो आहे। जो मासूम ससुईअ खे पाण वटि रखियो अथव, हुनजो इलाज करायो अथव। इहा ख़बर जॾहिं न मां चाचे पले खे ऐं हुनजे घर वारनि खे ॿुधाईंदुसि, ख़बर अथव हुननि जी ख़ुशीअ जी इंतिहा न रहंदी। ॾाढो ख़ुशि थींदा, तव्हांखे दुआऊं ॾींदा। पीर सान साईं जॾहिं हिन विछड़ियल कूंज पंहिंजे वलर सां मिलंदी, उहो मंज़र बि ॾिसण जहिड़ो हूंदो।
ॾिसण जहिड़ो हूंदो। तव्हां वॾो कमु कयो, वॾो नेकी जो कमु कयो अथव जो विछड़ियलनि खे पाण में मिलायो था। पगार न को मुर्शिद मुझो क्लास फेलो आहे ऐं ॿी ॻाल्हि त मुझो दोस्त बि आहे। हाणे तूं ई ॿुधा मूंखे पीर एहसान सां मुंहिंजा 3 रिश्ता आहिनि, मां उनखे कीअं जवाब ॾियां? ससु जी संग कर न जॾहिं असां खे चओ न त सस जो संग वठी ॾे, मतां ईअं कुल माफ़ करे छॾीनि। तूं भले हुन सां फ़ैसिलो कर। सारी ॻाल्हियुनि खे न को उथ ताली तोखे वञूं घुमाइण। मायो बनियूं थी सके मतां कॾहिं कमदारी खां तव्हांजी करणी पइजी वञे। मीरा ओम दी दिया मीरा आ जाई। बाबा ना वरिया लाइ कहिड़ी ख़बर खणी आयो हूंदो, सदाईं रोईंदो ई ईंदो आहे। चवंदा आहिनि न मुंहुं चङो न हुजे ॻाल्हि चङी कजे, पर हिन जो जहिड़ो मुंहुं आहे न अहिड़ी ॻाल्हि कंदो। ओ भाजाई जी मीरा। जी बाबा। जी बाबा छा थियो आहे? ख़ैर त आहे? हाँ हाँ सब खैर आहे, मौला असां ते महिरबान थी वियो आहे। शुक्र आहे ओड़ो मसे मसे सुठी ख़बर खणी आयो आहे। सदाईं ॾिसो रोईंदो ईंदो आहे। हा हा ॿुधाए त पलिया छा थियो आहे बाबा? ॿुधाए। जी मीरा ससुअ जी ख़बर पइजी वई आहे। छा बाबा असांजी ससीअ जी ख़बर मिली वई? हुनजी तबियत कीअं आहे? ठीक त आहे न? तू मुंहिंजी ससी सां मिली आयो हूंदे न बाबा? किथे आहे मुंहिंजी ससी? मूंखे ॿुधाए। हाँ हाँ सब ॿुधायां थो तोखे, पर जीअं थोरो साह त पट। जी ससी पीर एहसान वटि आहे ऐं बिल्कुलु ख़ुशि आहे। ख़बर अथई जीअं पीर एहसान ससीअ खे दीन जी भेण बनाए पाण वटि साम करे रखियो आहे। बाबा तू हाणे हल जल्दी कर, हलो ससी खे वठी था अचूं। पहिरियां मिठाई त विरायो, ससुई जे सिर जो सदको त कढो। न भाॼाई, सरदार साईं ऐं पीर एहसान सख़्ती सां मना कयो आहे, इहा ख़बर कंहिंखे बि न ॿुधायो। केॾी महिल बि सरदार साईं ससी सां मिलण जे लाइ असांखे वठी वेंदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, वॾा एहसान आहिनि तुंहिंजा मालिक। हाणे ज़िंदगी तुंहिंजा खेल जेके वणनि था उन्हनि लाइ सिकाए मारियो अथई, ऐं जेके नथा वणनि से फिरियो सिरियो साम्हूं बीठा आहिनि। ॼण त सदियूं गुज़री वियूं आहिनि, ससु जो दीदार ई नसीब न आहे थियो। रईस बहादुर खान कहिड़े सोचनि में गुम आयो? बस यार ज़फर, तोखे कहिड़ी ख़बर? लॻे ई त ख़बर पवे।
रेस बहादुर खान जे बादशाह जो खैर। खैर और केड़ो आ जानो केतरा दी गुजरिया है ससुई जो को अतो पतो ही ना रेस अवा की खबर ना है छा? कंहिंजी खबर जानो? बाबा ससुई जी खबर है ॿियो वरी कंहिंजी? छा ससुई जी का खबर तो क्या है छा? हाँ रेस बाबा ससुई मिली वई आ। छा ससुई मिली वई? हाँ रेस ससुई बाजियाब थी वई आहे। किथा किए जानो जानो मुके सजी हकीकत खोले बुधाए। बाबला साईं ससुई पीर एहसान बाजियाब कराई आ। छा पीर एहसान साईं ससुई के बाजियाब करायो आ? पर किथा? ससुई पीर करामत वठी कोई खबर ना है उता कीअं निकती ऐं कीअं पीर एहसान ताणी पहुती। हाणे ससुई पीर एहसान वटि आहे इहा खबर पीर साईं जे ॻोठ मां मूंखे पई। वाह जानू वाह अज दिल ठारे छॾे तुझे वात में खीर खंड अज त ससुई जो दीदार न थींदो। बहादुर साईं हाणे ईअं न कयो वरी कोन ममड़ मचे। हाणे सरदार साईं खे राज़ी कयो होए। हाँ ज़फर तू सही तो चई मुखे हाण उबारो न थियण घुरिजे पर यार हाणे मां जेसीं ताईं ससुई खे न ॾिसंदुसि न त मूंखे चैन न ईंदो। मूंखे त निंड ई कोन ईंदी। रेसा जेकॾहिं ससुई खे हासिल करणो त हाणे पंहिंजे दिल खे काबू में रखो। ॻाल्हि त ॾाढी ॾुखी कई अथई ज़फर पर कोशिश कयां थो। भाई बसरा ये खबर मुआरो कम थी वियो या? मुर्शिद साईं बसरा जड़ी कटे तेड़ी पकी मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। मुर्शिद साईं मोजा फकीर फिरी फिरी वञी खुदूअ जे घर निकता। मुर्शिद साईं तहां जो कम थी वियो। खुदूअ वारी ज़ाल सोहणी भी आ त जान भी आ। सा मवाली खुद ने जी ज़ाल सावारो कम करण लाए राजी आ? ओ मुर्शिद साईं पैसे में वडी करामत आ वडी करामत। यो खुदू पाणे पांजे माईअ खे राजी कंदो। हाँ भाई बसरा इन कम में हाणे देर न कर। पीर एहसान जे अच्छे दामन खे मां ख्वारो ख़राब करे दुनिया जे साम्हूं ॾेखारण थो चाहियां। मुर्शिद साईं मां अॼु जो अॼु वञी थी खुदूअ सां मिलां पैसा भी ॾेई अचांसि ऐं कम जे जल्दीअ जी तहूत भी कयांसि। पैसा वञी लोग फ़कीर खां वठ। देर न कर मां चाहियां थो त इहो कमु अॼु थिए सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। मुर्शिद साईं कमु थी वेंदो पर हाणे कुदरत जी ॻाल्हि आहे थोरी घणी देर सवेर त थींदी रहंदी। ठीकु आहे मां तकड़ कोन थो कयां त खुदो मवाली जे ज़ाल खे चओ त कमु पको करे ईअं न थिए सुभाणे वरी असां ते पइजी वञे। समझी थी न ॻाल्हि खे? हाओ साईं हाओ सभु कुझु थी बसरा समझी। मां चवां थी त तव्हांजो असुल नालो ई कोन ईंदो न। ठीकु आहे वञ कोशिश कर त कमु जल्दी थी वञे। हा मुर्शिद साईं मां हाणे ई थी वञां पई। पीर एहसान तूं पीर करामत सां मुहाॾो अटकायो आहे। तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त तो कंहिंसां मुहाॾो अटकायो आहे। पीर करामत कहिड़ी हैसियत जो नालो आहे। रंजीदिया उते जो जा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु न त सुभाणे सुभाणे न त ॿिए ॾींहुं जॾहिं बि पीर करामत जो हुकुम थिए पीर एहसान जे खिलाफ नाटक करणो पवंदो। अरे खुदा न शर्म कर ले शर्म। तू नशे जे करे पंहिंजी ज़ाल जी इज्जत लीलाम तो करण चाहीं। घणी यकी न दो दाना कढे मां नशे का सिवा जिंदा न रही सघंदसि ऐं मूंखे नशे लाइ पैसा खपनि पैसा। जा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इज्जत का सिवा मां जिंदा रही सघां थो नशे का सिवा नथो रही सघां ऐं नशे का सिवा मां मरी वेंदसि। कुछ तो गैरत कर खुदू माली मां तुंहिंजी इज्जत है इज्जत न इज्जत ऐं गैरत जो सबक मूंखे न पया
अॻु में असांजी कहिड़ी इज़त आहे जो हाणे घटिजी वेंदी? हाँ ॿुधा, तूं वरी कहिड़ो सच में पंहिंजी इज़त जो सौदो करण थी वञी? मिड़ई नाटक त करणो आहे न। खुदा न वो सोनी गोरियो जेको कन छिने। अच्छा न चढ़ी थी वई छा? कबूतर फ़कीर चए थो मुर्शिद साईं असांखे 20,000 ॾींदो। भला ॿुधा 20,000 थोरा आहिनि? हाँ इज्जत खां वधीक को पैसा हूंदा आहिनि छा? हा भला इहो ॿुधा इज़त कहिड़े कम जी आहे? जेकॾहिं एतिरनि पैसनि एवज़ मूंखे पंहिंजी गैरत खपाइणी पई न, उहा बि खपाईंदमि। अरे खुदू इन नशे जो तुंहिंजी इंसानियत ई ख़तम करे छॾी आहे। हाणे घड़ी भक भक न कर, न त जूतो लाइ शुरू थींदमि। अरे खुदू शला खुदा जी का मार पवंदई जो चंद पैसनि जे एवज़ ज़ाल जी इज़त ऐं पंहिंजी गैरत थो खपाई। चङो चङो मुंहिंजो मथो न खा, अॻे ई मूंखे मथे में सूर आहे। बाबा बाबा तू पंहिंजी हिन ससीअ खे विसारे छॾियो हुयो। धीअ तोखे कहिड़ी ख़बर असां तोखे किथे किथे न ॻोल्हियो। अदी अदी तू त सभिनीनि खे साण वठी वई हुई न। पोइ मूं निंदड़कीअ खे अकेलो छो छॾे वई हुई? ससी मुझी भेण मुझे माफ कर, मां तुझी गुनाहगार आया। चाची ये मम्मड़ी नी भागी वरी पांचे अंगण ते मोटी आई सी। ससी मुखे मयारू न दे, ये वक्त मयारू जो ना है। एहसान साईं जेॾो नालो अथई ओॾो ई असां ते एहसान करे छॾियो अथई। इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। सच पुछो त मूंखे इहा ख़बर न हुई त हीअ केरु आहे। इहा त मूंखे कुझु ॾींहं अवल ख़बर पई जॾहिं ससुईअ जो इलाजु मुकमल थियो। हीअ दिली ऐं दिमाग़ी तौर ते ठीकु थी आहे। एहसान साईं पोइ बि अव्हां जी महिरबानी। एहसान साईं मानी तैयार आहे? हा बाबा तू मानी लॻ रहा। अॼु असां सभई गॾिजी मानी खाईंदासीं। हा त साईं अचो वञी मानी खाओ। मूं तव्हां लाइ ख़ासि दावत कई आहे।